अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असीं ॻाल्हाईंदासीं तव्हां पंहिंजो ब्लड प्रेशर कुदरती तरीक़नि सां कीअं घटाए सघो था। मोस्टली माण्हू फोकस कंदा आहिनि पंहिंजी दवाउनि ते, पंहिंजी मेडिकेशन जे थ्रू कीअं असां पंहिंजो ब्लड प्रेशर घटाईंदा, पर तव्हां पंहिंजी डाइट खे एडजस्ट करे बि पंहिंजो ब्लड प्रेशर घटाए सघो था। अॼु असीं ॻाल्हाईंदासीं 7 अहिड़े फ्रूट्स जे बारे में जंहिंसां तव्हां पंहिंजो ब्लड प्रेशर खे घटाए सघो था। अच्छा, सभिनि खां जेको पहिरियों फ्रूट आहे उहो आहे केलो। केले में हाई लेवल्स ऑफ पोटाशियम हूंदा आहिनि जिसां तव्हां पंहिंजो ब्लड प्रेशर घटाए सघो था। अच्छा, ब्लड प्रेशर जो डायरेक्ट वाबस्तगी हूंदी आहे तव्हांजे सोडियम सां। सोडियम तव्हांजे लूण में मौजूदु हूंदो आहे ऐं ॿिनि काफ़ी शयुनि में मौजूदु हूंदो आहे। तव्हांजे जिस्म में जेतिरो घणो सोडियम हूंदो तव्हांजो ब्लड प्रेशर ओतिरो वधंदो ऐं सोडियम जो जेको दुश्मन हूंदो आहे उहो हूंदो आहे पोटाशियम। या त तव्हां सोडियम जी डाइट खे घटायो या त पोटाशियम जी डाइट खे वधाए छॾियो। ऐं केले में त भरपूर पोटाशियम हूंदो आहे, त जेतिरो तव्हां वधीक केलो खाईंदो ओतिरो तव्हांजो ब्लड प्रेशर मेंटेन रहंदो। जेको ॿियों फ्रूट आहे उहो आहे आड़ू। आड़ू में काफ़ी एंटी ऑक्सीडेंट हूंदा आहिनि, तव्हांजे दिलि लाइ काफ़ी सेहतमंद हूंदो आहे ऐं तव्हांजे ब्लड प्रेशर खे घटाइण में काफ़ी मदद कंदो आहे। टियों फ्रूट आहे उहो आहे नारंगियूं। सियारे में काफ़ी बहितरीनु फ्रूट आहे। हिन में विटामिन सी भरपूर हूंदी आहे ऐं पोटाशियम बि भरपूर हूंदो आहे जंहिंसां तव्हां पंहिंजे ब्लड प्रेशर खे घटाए सघो था। ऐं चौथों फ्रूट आहे ज़ैतून। ज़ैतून में काफ़ी फाइबर्स ऐं पोटाशियम हूंदा आहिनि जंहिंसां तव्हां पंहिंजे ब्लड प्रेशर खे घटाए सघो था। अच्छा, जेको पंजो फ्रूट आहे उहो आहे हिंदाणो। हिंदाणे में हिकिड़ो अमाइनो एसिड हूंदो आहे जंहिंखे असां साइट्रिलाइन चवंदा आहियूं, जेके तव्हांजी रतारी रगनि खे रिलैक्स कराईंदी आहे जंहिंसां तव्हांजो ब्लड प्रेशर घटिजी वेंदो। ऐं जेको छहों फ्रूट आहे उहो आहे सूफ़। अंग्रेज़ी में जेके कहावत आहे न, एन एन डे कीप्स एन डॉक्टर अवे, सेम वे में सूफ़ में फ्लेवोनाइड्स हूंदा आहिनि। फ्लेवोनाइड्स तव्हांजे रगनि खे अॻियां रिलैक्स कराईंदा ऐं तव्हांजे ब्लड प्रेशर खे घटाइण में मददगार साबित थी सघंदा। ऐं जेको आख़िरी फ्रूट आहे उहो आहे पपीतो। पपीते में काफ़ी फाइबर्स हूंदा आहिनि ऐं पोटाशियम हूंदा आहिनि, तव्हांजी दिलि लाइ बि काफ़ी सेहतमंद आहिनि ऐं तव्हांजे ब्लड प्रेशर खे घटाइण में बि मददगार साबित थी सघंदा। अॼु की वीडियो लाइ सिर्फ़ु एतिरो। हाणे मिलंदासीं अगली वीडियो में। अगरि इहा वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त हिनखे लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो। सो थैंक यू।